अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां हसन अब्बासी आहियां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। अरपना मोहतरम मोहम्मद बख़्श समीजो जे नाले, जंहिंजे विछोड़े ख्वाबनगर में ताज़ियतनामनि लिखण जी शुरूआति कराई। महमूद मुग़ल। नज़म। ही नज़म साईं मोहम्मद बख़्श समीजो जी वफ़ात जी ख़बर ॿुधी संदन जुदाईअ जे हिजर में सिर्फ़ु 10 मिंटनि में सरिजी वियो। जी यादि अचई मुंहिंजी पलकनि जे हिंदोरे तां को अक्स झटे वठिजांइ, कंहिं सार जे सुॾके जो आवाज़ ॿुधी वठिजांइ। जे रंग ॾिठा हुआसीं ऐं ख्वाब लधा हुआसीं, तंहिं ख्वाब जे आगुर खे रंगनि सां भरे छॾिजांइ। ही ॼाण त मां न आहियां ऐं दर्द बि औखो आहे, कंहिं साथ जे लम्हे जो सो घाव बि चोखो आहे, तंहिं सार जे लम्हे जी तूं सार लही छॾिजांइ। कूंडियुनि में रखियल जज़्बा जे ॿूर छॾाईंदा ऐं चंड जे चांड्रोकीअ जा घाव पसाईंदा। तन ॿूर भरियल घावनि खे लोक न लहसाए ऐं दर्द जे गिड़खीअ जो मंज़र न नज़र लाए। मां चंड गुलनि रंगनि कूंडियुनि में नज़र ईंदुसि, मां जेको त ख़ुशबू आहे तो में ई घुलियल हूंदुसि। तूं धार करणु चाहीं त बि थी न उहो सघंदो, तूं गुल मां ख़ुशबू आहे कीअं धार रही सघिबो। जे यादि अचई मुंहिंजी तूं गुल ई गुल बणिजांइ, ख़ुशबू खे ॾेई तोहफ़ो को अक्स झटे वठिजांइ। महमूद मुग़ल। वेल न विसारिया में इदारे पारां लतीफ़ साईं फरमायो आहे, जेॾांहुं कर थियाम सांझा सुपेरियां जी, तॾांहुं कर तिर जेतिरो वेल न विसारियाम, अंदरि रूह रहियाम सॼण होताकूं करे। जेके माण्हू पिरी या सुपरी या वरी सॼण जी सूरत अख़्तियार करे रूह अंदरि अची रहण लॻंदा आहिनि, से माण्हू मोकिलाए वञण खां पोइ बि माण्हूअ जे अंदरि मां कॾहिं बि ऐं कंहिं सूरत मोकिलाए कोन्हनि सघंदा। उन्हनि जा नेम साॻिया रहंदा आहिनि, उन्हनि सां अंदरि जे उताक में कचरियूं कॾहिं बि गुल कोन्हनि थींदियूं। यादि जी शमा सदाईं ॿरियल रहंदी आहे, जीअं का दूही कोन दुखियल हूंदी आहे, जेका फुलिहार जे अंदरि अंदरि दुखंदी रहंदी आहे ऐं पई पंहिंजे टांडनि खे दुखायल रखंदी आहे। उन जी ही किताब ताज़ियतनामनि ते मुश्तमिल आहे, जिन में अहिड़नि ई माण्हुनि जे उताक ते उन्हनि साण का मच कचहरी ॼण त सोमणीअ खां वठी भेज भिनीअ ताईं जारी आहे। ऐं हिकिड़े आग आहे जेका फुलिहार अंदरि दुखी रही आहे, जंहिंमें अलाए त केतिरा हाल अहवाल सिक सबील थिया आहिनि। पढ़ंदे अखिड़ियूं आलियूं थियो वञनि थियूं, मन भड़की पवनि था ऐं आब अखियुनि तां वहंदो गलनि तां ॻड़ी वञे थो, जेको कंहिं दर्द कथा जी कथ करे थो। हीअ किताब बा महमूद मुग़ल जी मशहूरु कालम ख्वाबनगर जे ताज़ियतनामनि ते मुश्तमिल आहे, जेके उन दिलि जे हुज़ूर सां उन्हनि मानायतुनि शख़्सियतुनि जे यादि में लिखिया, जंहिंजे फ़नून लतीफ़ा या हयातीअ जे ॿिए कंहिं कारवार में अमुल हैसियत रही आहे ऐं उन्हनि पंहिंजे पंहिंजे मैदान में मुस्बत ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि। उन्हनि मिड़नी शख़्सियतुनि खे हीअ हिकिड़ी मंजता आहे, जंहिं ख़राज अक़ीदत जा उहे हक़दार हुआ। हिननि ताज़ियतनामनि में पढ़ंदड़नि खे निशान बर शख़्सियतुनि जे हयातियुनि जी कथ बि मिलंदी, त उन्हनि सां मुहबतुनि जी पालूट बि पले पवंदी। हीअ पालूट बेलोस आहे ऐं ख़राज अक़ीदत तौरु हिकिड़ो ख़ासि नज़रानो आहे, जंहिंखे पढ़ी अवां ख़ासि अलख़ासि दर्जो इनायत करे सघो था। पंहिंजनि हीरनि जो क़दुरु असांखे करिणो आहे, के ॿिया अची कोन कंदा। हिननि लेखनि में किथे किथे क़दुर सां गॾु बेक़दुरीअ जूं ॻाल्हियूं बि आहिनि, जेके पढ़ण महिल अव्हां जे अंदर खे झीर बि ॾेई सघनि थियूं। पर बहरहाल उहे हक़ीक़तूं ई आहिनि त असां पंहिंजनि जो केतिरो क़दुरु करे सघिया आहियूं। हीअ किताब ॼण त क़दुराइप जो हिकिड़ो इज़हार आहे। किताब अंदरि जन माण्हुनि ते लिखियो वियो आहे, उन मां चंद खे छॾे करे बाक़ी समूरियुनि शख़्सियतुनि सां लेखक गॾु गुज़ारियो आहे ऐं उन्हनि शख़्सियतुनि जे वेझो रहण जे करे उन्हनि जी उथणी विहणी, उन्हनि जी गुफ़्तगू, उन्हनि जा वीचार, उन्हनि जा गुण, उन्हनि जूं दिलपसंदियूं वग़ैरह सभु मुस्तनिद आहिनि, जंहिं करे किताब जी अहमियत वधी वञे थी।
अव्हांखे किताब मुबारक पढ़ो ऐं पंहिंजी राय खां इदारे खे आगाह ज़रूरु कजो त जीअं पंहिंजनि उणाइनि ते निहार विझी सघो। आबाद सलामत हुजो। आमीन। फ़कीर मोहम्मद ढोल, अंगारो 12 जुलाई 2022 ईस्वी, अमरता छापघर, ऑफिस नंबर 1, मेज़नाइन फ्लोर, बासम चैम्बर्स, हैदर चौक, हैदराबाद, सिंध। दर्द कथा पंहिंजे पारां। हीअ दर्द कथा आहे। माण्हू कंहिंसां ख़ुशीअ जी ॻाल्हि कंदो आहे, कंहिंसां पंहिंजे अंदर जो राज़ सलींदो आहे। जे अंदर खे दर्द जी वणवेड़ी भाकर में भरे त उज़र कंहिंसां कबो आहे? सवाल सवाल सवाल। चयो वेंदो आहे त को मन घुरियो हुजे, को कमाल कुल्हो, को सदाबहार सीनो साम्हूं हुजे ऐं अंदर जा नेसारा खुली पवनि। शायदि उहो ई उन्हनि सवालनि जो जवाबु हूंदो आहे। पर जे गौर कजे त उहो जवाब बि घणो ई मशकूक आहे। असुलु ॻाल्हि उहा आहे त इंसानु पंहिंजो पाण सां ई ख़ुशीअ जी ॻाल्हि कंदो आहे, पंहिंजे अंदर जो राज़ पाण ताईं रखण खे हिकमत सम्झंदो आहे ऐं सीने में मातम जी सदा बुलंद थिए त पाण सां ई उज़र कंदो आहे। ख्वाब नगर जो ही ताज़ियतनामा चैप्टर पंहिंजे अंदर सां पंहिंजो ई उज़र आहे। टेलीविज़न जे दुनिया में बेइंतहा वेझो हूंदा हुआसीं। साईं मोहम्मद बख़्श समीजो साहब 1981 ईस्वीअ खां 2004 ईस्वीअ ताईं लाॻीतो 24 साल गॾु कमु कयोसीं। उहो इफ़्तिखार बि हासिलु रहियो त सिंधी नाटक रंग में सभिनी खां वधीक स्क्रिप्ट्स हुननि मुंहिंजा लिखियल रिकॉर्ड कया। पाकिस्तान टेलीविज़न जी हिस्ट्रीअ में सिंधी ऐं उर्दूअ में हिक ई वक़्तु रिकॉर्ड थियल सीरियल कंहिं कंहिं माण्हूअ मंझि ऐं समझौता बि असां ॿिन्हिनि जे भाग में आया। जन पाकिस्तान टेलीविज़न जो नेशनल एवॉर्ड माणियो। अनीक लॉन्ग प्लेज सीरियल सीरीज़ गॾु कयासीं। 13 सेप्टेम्बर 2004 ईस्वीअ ते संदसि ओचिते विछोड़े अलाए छा करे छॾियो। दर्द जी हिकु लहर अंदर में बुलंद थी ऐं जग मशहूरु कालम सिलसिलो ख्वाब नगर पहिरें ताज़ियतनामे सां शुरू थियो। साल 2004 ईस्वीअ खां 2020 ईस्वीअ ताईं तक़रीबन 17 सालनि जे हिन सफ़र में फ़नून लतीफ़ा जे जन बि अहम शख़्सियतुनि जहान छॾियो। हिन फ़क़ीर उन्हनि जे ताज़ियतनामनि लिखण जी शऊरी कोशिशि कई। उहो सभु तारीख़ जो हिसो आहे ऐं असांजे उन्हनि सभिनी हीरनि जवाहिरनि जे लाइ मुहबत जो ख़िराज जेके पंहिंजो पाण मल्हाए विया ऐं जंहिंजी यादि असांजे अंदर में ओझल थियणु न घुरिजे। ख्वाब नगर जे ताज़ियतनामनि में 57 अहम शख़्सियतूं शामिल आहिनि, जंहिंजूं हयातियूं पंहिंजे पंहिंजे मैदान में बेइंतहा सुरख़रू रहियूं ऐं जंहिंजे हुज़ूर जी सचाई संदन ख़िदमतुनि खे ओरज बणाए वई। करीम रब जल शानहू खेनि बख़्शिश इनायत करे ऐं साणनि सवलायुनि जा मामला थींदा रहनि। ही ताज़ियतनामा उन्हनि सभिनी लाइ तोशाए ख़ासि आहिनि जेके न विसारण में शिदत सां वेसाह रखंदा आहिनि। मिठो करीम रब अव्हांखे दामे दरमे करमे सुखने सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे। आमीन। महमूद मुग़ल, सूमर 11 जुलाई 2022 ईस्वी, सेविस्तान हाउस, सिंध यूनिवर्सिटी सोसाइटी, जाम शोरो, सिंध। ख्वाब नगर ताज़ियतनामा। समीजो सुम्ही रहियो आहे। अंगारे जी राति 11:03 सेप्टेम्बर 2004 जी 13 राति। हिननि साइतुनि में रस्ते जी ऊंदाहि खे चीरींदी ऐं आसमानी रोशनीअ में ॾीओ जरकाईंदी एम्बुलेंस साईं समीजो साहब जे मड़ खे खयो। दादूअ निगाह रखियो, जल्द खां जल्द पहुचणु चाहे थी। वेठलनि जे जिस्मनि में का चुरपुर हुजे त हुजे, पर साईं बिल्कुलु माठ आहे। शायदि न बल्कि यकीनन हिकु तवील सफ़र खां पोइ ईंदड़ निंड खे गाॾीअ जा लोॾा कुझु बि नथा करे सघनि। हू जेको अज़ल जे उजागनि जो मारियल हो, हाणे हिकु गहरी निंड करणु चाहे थो ऐं असीं सभु सिर्फ़ु उहो ई चई सघूं था त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अजीब हालत आहे दिलि जी। तक़रीबन 24 सालनि जो तवील साथ हिकु लम्हे में विछोड़ो बणिजी वियो। अॼु ई वफ़ात वारे ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे फ़ोन कई हुई मोहम्मद अली। ॿुधायो त हालत बहितर न आहे। गुज़िरियल अरबा ते 8 तारीख़ ते 2 पहरनि जो 1 वॻे हिन जे वजूद जे कुमायल गुल खे ॾिसी हिकु डॉक्टर हुअण जे करे मां घणो कुझु सम्झी वियो हुउसि। मथां वरी मुंहिंजे जूनियर सॼो अहवालु सरबस्तो कयो, जंहिं ॿुधायो पिए त हालत अबतर थींदी पई वञे। माण्हू त हूअं बि एतिरे ॾांहुं ई वञे पियो न।
कुझु बि त हथनि में न आहे ऐं घणो कुझु हथनि में आयल सम्झूं था हिकु ड्रोड़ आहे जेका ॼण खटणी ई न आहे। साहु खुटी थो वञे, ड्रोड़ नथी खुटे। असांजी मुलाक़ात बि अजीब हुई। 1981 ईस्वीअ में हिन मुंहिंजो नाटक प्रोड्यूस कयो बख़्शिश, ऐं बसि ॿिन्हिनि जी अजीब निटिंग थी वई। जज़्बा सचा मोतियुनि जहिड़ा आस निरास जे विच में लहंदड़ सिज वधंदड़ पाछा ॼातल अणॼातल जहिड़ा ड्रामा हिन कमाल ख़ूबीअ सां पेश कया, जंहिं ते टेलीविज़न जे हिदायतकारीअ में सिंधी ड्रामो नाज़ करे थो। तंहिंखां सवाइ रविश, नूरी जाम तमाची, समझौता, दिल उसे चाहता है ऐं कंहिं कंहिं माण्हूअ मंझि गॾु कयासीं। ऐं मूं हमेशह संदसि कम खे मथां ॾिठो ऐं जंहिं मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम हौसलो ॾिए त उहो लिखण में को बि बाक कोन्हे। त समेजो साहिबु सदाईं पंहिंजे कम खे सभिनी ते फ़ोकियत ॾींदो हो। बहादुर अली खां वठी इंतिहा ताईं हिन ख़ूबसूरतीअ जी हिकु नई जहत खे जनमु ॾिनो ऐं संदसि दुश्मननि बि संदसि कम खे सारायो। उहो माण्हू जंहिं सांदे 5.5 वरिया हर रोज़ु हिकु नई सिंधी टेली नाटक ॾिनो हुजे, उन जे लाइ दुश्मननि वटि कहिड़ा लफ़्ज़ थी सघनि था। अंग्रेज़ी अदब जो आशिक़ ऐं रोमांस खे पंहिंजे रग रग में शामिलु ऐं महू रखंदड़ समेजो साहिबु गुलनि, पोपटनि ऐं चहिरनि सां प्यारु कंदड़ हो। खेसि रूहनि जे बारे में घणी ॼाण न हूंदी हुई, तॾहिं त हर वाट ते हर हंधि खेसि ॾंग ई सहणा पिया। हद तवा हुई जो हिकु जाइ ते संदसि नॉमिनेशन हिकु ॿिनि ॿाराणे सां कई वई। साईं वरी बि शरीक थियो ऐं एवॉर्ड ॿार खे ॾेई वॾे जी तोहीन कई वई। पर उहो मोहम्मद बख़्श समी जो ई हो जंहिंजो आवाज़ु कनाए अवां पहिरियों जुमिलो ई उहो ॿुधंदा हुआ त समी जो पियो अर्ज़ु कयां। जेके अर्ज़ु कंदा आहिनि उहे हुकुम ॾियण जे फ़न खां अणवाक़िफ़ हूंदा आहिनि। 8 वॻे मंज़ूर मीराणीअ फ़ोन करे हीअ ख़बर ॿुधाई, मूं फ़ोन कयो, मंज़ूर समेजो साहिबु ॿुधायो त कराचीअ जो टूल क्रॉस करे रस्ते ते आहिनि। मां 9 वॻे खां गुल झलियो रस्ते ते बीठो हुउमि। सवा कलाक खां पोइ ख़्यालु आयो त किथे मोरे वारे रस्ते खां त कोन हलिया विया। रोड छॾे PCO ते फ़ोन करणु वियुमि ऐं हुन ॿुधायो त हाणे फाटक क्रॉस कयो अथऊं, अवां चओ तव्हांजो इंतज़ारु कयूं। मूं चयो न, तव्हां भले हलो, ऐं हुननि खे रोके मां कयां बि छा। बसि उहो ई ख़्यालु हो त एम्बुलेंस जी झलक ॾिसी मतां पेर छुई वठां, मूं त मां हूअं बि ॾिसण जी हिमत न पियो रखां। समेजो साहिबु शदीद महिनत ऐं एतबार रखंदड़ हो ऐं उहा ई ॻाल्हि हुई जो हिन जी महिनत जो शेड्यूल खांसि उजागर कराईंदो हो। सिंधी टेली नाटकनि सां इश्क कंदड़ समेजे काकमल जे सभिनी रंगनि खे ॾिसी वरितो हो। खेसि फ़न जे तासुर जी चालुनि जी ख़बर हुई, पर त बि हू अहिड़ो राणू हो जंहिं कख ॼण वधीक पसंदि कयो पिए। किरण आर्केड जे फ्लैट्स खे हिकिड़ी ख़ूबसूरत नंढड़े घर में तब्दील करणु ऐं अली, मुस्तफ़ा ऐं काइनात खे पंहिंजे साह सां सांडींदड़ समेजो साहिबु हमेशह जाग खे निंड ते तरजीह ॾिनी। पंहिंजे प्रोफेशनल ज़िंदगीअ में मूं घटि अहिड़ा हिदायतकार ॾिठा आहिनि जेके हिन वांगुरु वक़्त जा पंक्चुअल हुजनि। पंहिंजे 23-24 सालनि जी रफ़ाक़त में कॾहिं बि खेसि कंहिं ते बि नाराज़ न ॾिठो। दोस्तनि जा लॻायल खंजर बि हू खिली सीने मां कढी पंहिंजा ज़ख़्म पाण ई मरहम पटी कंदो हो। सभिनी खे ख़बर आहे त उहो आम अदाकार खां वठी हिकु सुपर स्टार ताईं हिक ई मीठ मुहबत ऐं सलूक जो रवादार हो। संदसि कमिरो हमेशह भरियल रहंदो हो। ड्रामो हुजे न हुजे, माण्हुनि जा मेड़ा लॻल हूंदा हुआ। 18 अगस्त ते परख जी रिकॉर्डिंग लाइ वियुसि त आख़िर भाकुर नसीब थियो। मेण जियां ॻरंदड़ समेजे जी लाट में जन खोट हुई। पुछम त चयाईं शायदि निंड पूरी न थी आहे, तबियत ख़राबु हूंदे बि शायदि हिन कमु कयो पिए, ऐं शायदि उहो ई तज़ाब आहे। अव्हां खे का ख़बर न आहे त कहिड़ी निगाहे नाज़ जो आख़िरी दर्द आहे। कंहिं महिल अव्हां आख़िरी भाकुर पायो था, कहिड़े पल खां पोइ
उहो सॼो मंज़रु नसीबु न थींदो। उन ॾींहुं जुमे ते जॾहिं हर हिकु मीटिंग लाइ घरां निकिरी टीवीअ ते आयो हो त छा खेसि ख़बर हुई त हाणे हू कॾहिं बि घरु वापसि न वेंदो। उन ई ऑफिस में खेसि दिलि दगा ॾींदी ऐं हू 18 ॾींहंनि जे मुक़ाबले खां पोइ बाज़ी हाराए वेंदो। अजीब अनुमान हूंदा हुआ। हिन लाइ कालिखेज़ ऐं दोस्तनि जा रुॻो थो कमु करे, टके टके ते थो कमु करे पंहिंजो पाण खे विञाए वेठो आहे। जहिड़ा जुमिला हां ॾारींदा हूंदा हुआ, उहे सभु जेके हिन वांगुरु महिनत न करे सघंदा हुआ, रुॻो रड़ियुनि में पूरा हूंदा हुआ। ऐं उन जो अहसासु साईंअ खे बि हो। छॾियो साईं चवण जो हिकु मख़सूस अंदाज़ हथ खे ॾेई तरी महटण ऐं रोलिंग कुर्सीअ खे ज़ोर सां पोयां टेक लॻाए चांहि पीअणु, उहो संदसि टालण जो मख़सूस अंदाज़ हो। खेसि शायदि उहो बि अहसासु हो त वक़्तु घटि खां घटि आहे ऐं गोल्स वधि खां वधि, त बसि जेकी थी सघे सो करे वठिजे। ऐं हिन करे वरितो। समीजो साहिब खे डायरेक्टर जी कुर्सी बेहदि वणंदी हुई। हा, पंहिंजे लाइ हिकु ख़ासि कुर्सी कोन ठहिराई हुई, पंहिंजे लाइ का ख़ासि कुर्सी हिन कोन ठहिराई हुई, पर हू उन ई ते वेहण लाइ वधि खां वधि पढ़णु ऐं ॾिसण जो शौक़ीन हो। हर नई फिल्म जो क्राफ्ट, महारत ऐं अंदाज़ खेसि मोहींदा हुआ ऐं हू कलाकनि जा कलाक फ्रेम्स ते बहस करे सघंदो हो। उहा बि कमाल जहिड़ी ॻाल्हि आहे त शऊर जी दुनिया मां बेशऊरीअ ॾांहुं आख़िरी सफ़र बि हाणे हिन उन कुर्सीअ तां ई कयो। हिकु भेरे हिकु लॉन्ग प्ले स्पेशल करण खां पोइ असीं ऑफिस में मौजूदु हुआसीं। मूं कुझु लिखियो पिए ऐं हू कुर्सीअ ते आहिलियल हो। शदीद थकावट जे बावजूदि हिन मूंखे कंपनी ॾियण जे भरपूर कोशिशि पिए कई। वरी झूठो अची पियो वञे ऐं मां सोचां पियो त साईं जे सुम्ही थो रहे त पोइ ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। उन साइतुनि खां पोइ उहो अहसासु थियो हो त हू दरअसल ज़िंदगीअ जी हरारत घुरे पियो। जे माठि थी वञूं हा त शायदि मौत खे इंडिकेट कयूं हा। ऐं हूअं बि अखियूं बंदि करण खां पोइ लफ़्ज़ कहिड़े कम जा हूंदा आहिनि। हाणे स्टूडियो जे साम्हूं वारी ऑफिस में का बि राबिया शगुफ्ता या फराह न वेहंदी। को बि हक़ नवाज़ आगा रफ़ीक या महमूद मुग़ल उन कमरे में लियो कोन पाए सघंदो। सभिनी खे ॾाढी देरि थी वई आहे, छो जो हिननि जे अचण खां पहिरीं उहो कमिरो हाणे बंदि थी चुको आहे ऐं स्टील जी प्लेट समेजो जे नाले समेत वञी चुकी आहे। हाणे हिननि सभिनी खे को बि भाकुर, का चांहि जी प्याली, को नरम लहजो ऐं मुतहरिक सुभाउ न मिली सघंदो, छाकाणि त समीजो वञी चुको आहे। अवां फ़ोन ते हाणे सिर्फ़ु हुकुम जी उमेद रखो, छाकाणि त समीजो साहिबु पंहिंजा सभु अर्ज़ खपाए हुकुमनि जूं झझियूं कमायूं खणी रवानो थियो आहे। हाणे अव्हां वटि ऐं अव्हां जे लाइ बचियलनि वटि सिर्फ़ु हुकुम आहे। मूं बोगन जा गुल हाईवे ते हारिया आहिनि उन यकीन सां त ख़ुशबुनि ऐं सूंहं सां प्यारु कंदड़ समीजो साहिबु उहा ख़ुशबू महसूसु करे वठंदो ऐं खेसि ख़ुशबुनि जे सफ़र में उहो ई तोहफ़ो पेश करे सघिजे थो। लफ़्ज़ राति जे हूंदा के चीरे नथा सघनि, लफ़्ज़ मिलनि ई कोन पिया। अलाए छा पियो लिखिजे। समीजो बि सुम्ही पियो आहे त वधीक लफ़्ज़नि जी कहिड़ी ज़रूरत आहे। छपियल 15 सेप्टेम्बर 2004 ईस्वी।